दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों जीअं त असांजी टीम खे कुझु दोस्तनि इतलाह कयो त हिकु पीरसन आहे, काफ़ी ॾींहंनि खां उन खे बेहोशी जी हालत में मेहड़ जे बेटो रोड कोर्ट ऐं पुराणी नाज़रा जे भर में बेहोशी जी हालत में ॾिठो वियो आहे ऐं निटण उस में उहो पियो आहे, बेहोश आहे। ऐं उनखे जेके उतां जा दुकानदार आहिनि को पंहिंजे अॻियां खणी करे ॿिए जे अॻियां उछलाए थो छॾे, को खणी करे वरी ॿिए हंधि उछलाए थो छॾे, मगर उन जी इन इहा कोशिशि केरु न पियो करे त हिनखे खणी असां अस्पताल पहुचायूं ऐं उते कुझु ट्रीटमेंट थिएसि। उनखां पोइ उनजी वीडियो ठाहे करे असां रखूं त उनजी वासी थिए। इहो सभु कुझु कंहिं बि न कयो। जॾहिं असांखे अहिड़ो इतलाह मिलियो त आऊं पंहिंजी टीम ते ॿियनि दोस्तनि सां, जिन में मुंहिंजो प्रेस जो सरपंच ते आला आहे नियाज़ हुसैन अहवान ऐं जेके मौजूदु हुआ मूं वटि मुंहिंजो ऑफिस सेक्रेटरी नवीद अली तुनियो बि मौजूदु हुयो। उन्हनि खे वठी करे असां जॾहिं उते पहुतासीं त उनजी हालत ॾिसी असांखे रोअणु आयो। असां जूं अखियूं भरिजी आयूं। यार इंसानु आहे, हिकु पीरसन आहे, बेहोश आहे, हिते पियो आहे ऐं उनजी केरु मालिकी न पियो करे। पोइ असां उनखे पाड़े वारनि जी मदद सां साइड ते करे ऐं कंहिं दुकान वारे खां मोटर हलाए नड़ो वठी उनखे विञारियोसीं, गॾिजी करे विञारे कपिड़ा चेंज करे उनखे रस्सीअ ते खणी ऐं तालका अस्पताल मेहड़ पहुचायोसीं। ऐं तंहिंखां पोइ उते इन जी ट्रीटमेंट कराईसीं। उते डॉक्टर मौजूदु हुयो, डॉक्टर मोहम्मद ख़ान लाखिर, ऐं उनखां असां उन जा मेडिकल जेके बि उन जो हिकु थेलो मौजूदु हुयो, उन में उन जूं मेडिकल रिपोर्ट्स मौजूदु हुयूं ऐं उहे मेडिकल रिपोर्ट्स उनखे असां डॉक्टर खे ॾिसियोसीं। उन हसास मामलो ॿुधायो ऐं उन जूं कुझु ख़तरनाक बीमारियूं ॿुधायूं। पाण ख़बर न आहे कहिड़े हिसाब सां हू हेसि ताईं पहुतो, मेहड़ ताईं पहुतो। ऐं उते असां वञण खां अॻु में उते असां पुछा गुछा कईसीं त बाबा हिनखे घणा ॾींहं थिया आहिनि। पाड़े वारनि ॿुधायो त काफ़ी सारा 2-3 ॾींहं थी विया आहिनि। अहिड़ी वीडियोज़ ॿियनि माण्हुनि बि सिर्फ़ु वीडियोज़ भरे रखियूं ऐं मगर इहा कोशिशि न कई कि हुनखे उतां खणी करे असां अस्पताल पहुचायूं। ऐं उन्हनि जो चवणु हुयो त जॾहिं हिते आयो त उन महिल हिनखे होश हुयो ऐं हिन ॿुधायो त आऊं अब्बासी उहो चनो आहियां, सलेमान चनो मुंहिंजो नालो आहे ऐं आऊं नवाब शाह जी एरिया जो आहियां। एतिरी उन्हनि खे बि ख़बर पई। पोइ त वरी बेहोश थी वियो, बेहोशी जी हालत में पियो रहियो, निटण उस ते, कुलियल पधर रोड ते, को किथां खणी उछलाएसि पियो, को किथां खणी उछलाएसि पियो, पर इहो अहसासु कंहिंखे कोन पियो थिए त उनखे असां खणी करे पहुचायूं अस्पताल। ऐं पोइ अहिड़े हिसाब सां असां हिनखे पहुचायोसीं अस्पताल, ट्रीटमेंट कराईसीं ऐं हिन जे कुझु डॉक्यूमेंट्स में हिन जा नंबर हुया, उहो नंबर असां ट्राई कयोसीं, उहो नंबर बि न मिली सघियो, बंदि पियो मिले। उनखां पोइ उहो नंबर बि असां हिते एड कयो आहे ऐं NIC जो नंबर जेको आहे उहो बि असां हिन में लॻायो आहे। प्लस में असां पंहिंजो नंबर लॻायो आहे, डॉक्टर जो नंबर लॻायो आहे। ऐं हाणे असां दोस्तनि खे अपील था कयूं त हिन पोस्ट खे वधि खां वधि शेयर कनि त जीअं हिन जी वारसी थिए, हिन जे वारसनि ताईं, हिन जे कंहिं वाक़ुफ़कार ताईं हीअ वीडियो पहुचे ऐं त जीअं हीअ पेरसन जेको हींअर तालका अस्पताल मेहड़ जे एमरजेंसी वार्ड में दाख़िल आहे, जिते असां हिनखे एडमिट करायो आहे ऐं उते उनजी फस्ट एड थी आहे। उनखां पोइ असां ही पोस्ट रखी ऐं असां तव्हांखे अपील था कयूं त महिरबानी करे इंसानियत जे वास्ते हिन पोस्ट खे वधि खां वधि शेयर कयो। जीअं हिकु पीरसन जेको बीमार आहे ऐं 2-3 ॾींहं बेहोश पियो हुयो, निटण उस ते बेहोश पियो हुयो, उनखे असां पहुचायो आहे तालका अस्पताल जे एमरजेंसी वार्ड में। पोइ महिरबानी करे हिनखे वधि खां वधि शेयर कयो। कंहिं न कंहिं हिन जे कंहिं वाक़ुफ़कार ताईं वीडियो इहा पोस्ट पहुचे ऐं मन हिन जी का वारसी थी पए, हिन जा वारस हिन ताईं पहुचनि। ऐं इहा असां अपील पंहिंजनि जेके बि असांजा नाज़रीन आहिनि उन्हनि खे कंदासीं त महिरबानी करे हिन खे पोस्ट खे वधि खां वधि शेयर कंदा ऐं ॿियनि ताईं पहुचाइण जी ॿियो त हाणे कुझु नथा करे सघूं, पर ॿियनि माण्हुनि ताईं पहुचाइण जे हिसाब सां ही पोस्ट शेयर करे पंहिंजी बि सवाबदारी हिन असांजे नेक अमल में तव्हांजी बि इंशाअल्लाह सवाबदारी शामिलु थी वेंदी। ऐं जेकॾहिं हीअ
पोस्ट तव्हांजी शेयर करण सां अगरि हिननि जे वारसनि ताईं पहुचे थी ऐं हिन जी वारसी थिए थी, हिन जी मालिकी थिए थी, त इहो हिकिड़ो बहितरु अमल हूंदो। सिंध सलामत, साठ सलामत, मेरान प्रेस क्लब जी टीम तव्हां ताईं ही जेके बि एक्टिविटीज़ हुया हिन पीर